माह मुबारक में अल्लाह ताला आजा रोज़ा नमाज़ों तिलावतों या अक़ीदतों कबूल व मंजूर फरमाए। मौला साईं बाकी बचल अदाई दिहाड़न में भी ढेर नेकियों कमाने की तौफ़ीक़ इनायत फरमाए। कई लंबी चौड़ी गुफ्तगू न है ख़तन के सफ़ीरन के जवाब में अली खामनाई जो इहो जुमलो त तूं मूंखे झुकाइण चाहीं थो करबला खां पोइ अज़ादारनि बेग़ैरत जे आॾो झुकण छॾे ॾिनो मौला सलामत रखे। अल्लाह तव्हांजे हथनि ऐं ज़ुबान जा गुनाह माफ़ करे। सैयद अली खामनाई जे दर्जात बुलंदी ख़ातिर सलाम इंसान ॻाल्हाए जो तव्हां मारिजी वेंदो, तव्हां तबाह थी वेंदो, तव्हां ते मौत अची वेंदो, तव्हां ते मुश्किलात अची वेंदियूं। बसि खामनाई एतिरो चयो हूंदनि हो बग़ैर त तूं मूंखे लश्कर जो नंढो ॿुधाए करे भेजा हिन करबला खां पोइ असां सिखी विया आहियूं त 9 लखनि खे 72 सां कीअं हाराए। सलामत रहो, आबाद रहो। शहरवासी हुजण जे नाते महिमाननि लाइ बचार में न छॾिया। मौला ख़ुशि रखे। दुआऊं काफ़ी हूंदियूं आहिनि, मिंट काफ़ी न हूंदा आहिनि। मां उन करबला सां तालुक़ रखंदो आहियां जंहिंमें मिंट वॾा आहिनि, सेकंडनि में ओहर बणाइण ॼाणींदा। आबाद रहो। हैदरी गौर कजो करबला वारे रस्म और रीत सां वेठो चे करबला में छा थियो। बहादुर हुया, खुशी हुया, मस्तूरात हुयूं, बदिजी वियूं, पोइ कैदी बणिजी कूफा शाम हुयूं। हज़रत ॿुधंदो रहंदो हूंदो चई कूफा गुज़ारे करे जॾहिं शाम पहुतियूं न त यज़ीद जी फतह खे शिकस्त में मस्तूरात मटाए छॾियो। चई कीअं? चई मुल्क भी यज़ीद जो, मेंबर भी यज़ीद जो हुयो, फौज भी यज़ीद जी। तवज्जो आहे अलाए न? आलिया रुगो चंद लब हलाए खुतबो पढ़ियो, दुनिया ॿुधियो भी लिखियो भी इहा दरबार यज़ीद जी। ज़ैनब जे खुतबे में एतिरो असद हो जो हुन जी घरवारी भी यज़ीद ते लानत कई, यज़ीद जे पुट भी यज़ीद ते लानत कई। ऐं यहूद पंहिंजी ताक़त ते नाज़ न कर, अमेरिका जो कुत्तो आ तूं, इन खां वधीक तुंहिंजी हैसियत ई न आहे। ऐं मां हुसैन इब्न अली जो अज़ादार वरी करबला ते दोहराईंदुमि, अहिड़ो दोहराईंदुमि। मां न्याणियुनि जी कुर्बानी ॾींदुमि, न्याणियुनि जो खून अहिड़ो रंग लाईंदो जो इसराइल में यहूद ते उन जा माण्हू लानत कंदा और ट्रंप ते अमेरिका में उन जा माण्हू पादरो छा। अमेरिका ते लानत, इसराइल ते लानत, नारा हैदरी। जो कुछ अलाए छा अर्ज़ रखान जंहिंजे करे बानी ख़र्च कंदो आहे ऐं पंध कंदे असांजो हां तॾहिं ठरंदो आहे हुसैन इब्न अली जे अज़ादारनि जो जॾहिं असांजी दिलि ते को मौला जो फरमान अचे। तवज्जो आहे अलाए न? मां लंबी तकरीर नथो कयां, दौरे हाज़िर खे ॾिसी बानियुनि जे ख़र्चनि खे ॾिसी पोइ पंहिंजी तबियत बयानु कंदुमि, पोइ तव्हां ॿुधाइजो त इहा तबियत भली आहे या ईअं न हुजणु घुरिजे, कुझु ॿियो हुजणु घुरिजे। मसलन दौरे हाज़िर जी महांगाई 150 रुपए चांहि लॻी पई आहे। तवज्जो आहे अलाए? बाक़ी पतियार पाणी 70-80 रुपए मिले थो, पर चांहि तव्हांखे कम अज़ कम 150 पौणा 200 रुपए लॻे। इन अहिड़े महांगाई जे दौर में शामियाना हे ख़तीब, उन्हनि जा शरा, उन्हनि जो हक़ ज़हमत, हे मशीनियूं, हे साउंड, हे मोबाइलियूं, हे नौजवाननि जो बाउंड थी वञणु, वरी आख़िर में बिस्मिल्लाह साईं
20-25 देगियूं अज़ादारनि जी ख़िदमत में, 2-4 देगियूं रोज़ेदारनि जी ख़िदमत में। एतिरो ख़र्चो करण वारो कॾहिं बि न चाहींदो आहे त मां जंहिंजे लाइ लख ख़र्च कयां उन्हनि खे दड़का ॾियां। चाहींदो आहे। हाणे मां जहिड़ो माण्हू जो हिन एॾे ख़र्चे वारे खे आख़िर में इन ॻाल्हि ते दड़का ॾे त मां घर लाइ पाटड़ो खयूं पियो वञां पर मां खां खसई। ओ अल्लाह जा बंदा है फर्श अदा ते हुसैन हुसैन करण वारनि जो लंगर आहे। इहे खाई रज थियनि थो की असां पुॼाए ॾींदासीं, पर जे हे न खाईंदा त पोइ घर वारनि जो बि हक़ न आहे। महांगाई खे मथे नज़र रखिजो। वरी जेके मूं जहिड़ा बेतहज़ीब ऐं बेअहसास माण्हू आहिनि उन्हनि खे रुॻो इहो आहे त मां खावां। हालांकि करबला छा ॿुधायो आहे? हिकिड़ो जुमिलो चवां थो, तबियतनि ते कंट्रोल रखिजो। 3 ॾींहं 3 रातिनि खां पोइ ख़ैमनि में पाणी पहुतो त पीअनि न पिया। मासूमा आलिया खे बि चए तूं पी, आलिया मासूमा खे बि सम्झाए त नंढड़ा पीअंदा आहिनि। न आलिया पीतो न मासूमा मक़तल ॾे खणी वई काॾे। चई कानून नंढड़नि जे पीअण जो आहे त पोइ पहिरियों नंढड़ो अली असगर आहे। माना छा थी करबला ॿुधावई थी त पाण न पी ॿियनि खे पीआर, पाण न खा ॿियनि खे खाराए। असांजो हाल छा आहे? इहो आहे जेको तव्हां बि सम्झो था त छा आहे, ॿियनि जे हिसे जो बि खसे। पाण खाईंदासीं भली ओ टंडे मस्ती मां अचण वारो अज़ादार भली बुख ते वञे त वञे, पर मूंखे ज़ाल जे लाइ कबाब में चांवर लिकाइणा तो जो आहे अलाए। और इन ॻाल्हि खे बि छॾियूं था पंहिंजो नसीब जो खणे हिते। यार आम चांवर न आहिनि जेके तूं राति जो खाईंदो आहे। लंगरे हुसैन इब्न अली आहे। इन जी हैसियत चांवरनि जी हैसियत सां न ॾिस, इन जी हैसियत ॾिस त ही नाले खां पोइ एॾो मोतबर आहे जो अर्श वारा इन खे मेड़ण जे लाइ सटंदा। तो जो आहे उनजे तक़द्दुस जी बि का ॻाल्हि न आहे। हेॾो होॾो रांदि करणु जेकॾहिं गोश्त लधो त उहो खाइबो, न त टोके रखिबो या कनात जे पोयां। यार मूंखे न मिलियो आहे, यार मूंखे ॿीहर ॾे। ॿीहर इत्तेफ़ाक़ सां आयो, हुन में हिकु बि ॻोठी न हुई। वरी साइड करे उथंदो चवंदो यार हेॾा मालिक गंज ॾिना त चांवरनि में ॻोठी लभे न पई काॾे कई। चयो रखियूं आयो त मां खाधा ई न आहियां। चई पोइ पंहिंजे अक़ीदे जो वज़न त कजाए न। 2 बूटिन जे एवज़ में लंगर हुसैन खे उछलायो अथई। इहो एॾो सवलो न आहे। हिन जी ख़बर तॾहिं मिलंदई जॾहिं माशर में तूं हुसैन खे पुकारींदे। हुसैन चवंदुई तोखे मुंहिंजी अता खपंदी न ई त हाणे आयो छो? मुंहिंजी अता खे उते पुठी ॾिनी आई, हाणे तुंहिंजे लाइ हिते कोन्हे। अंदाज़ो लॻाए जंहिंखे हुसैन न करे त हुनखे ॾींदो केरु? मां ॿुधायां लंगर हिनजी तासीम अखियुनि ॾिठी। रोड़ीअ में कंहिं मोमिननि सां गॾु दुआ घुरण वियो हुउसि, देगिन जे मथां बीठो हुउसि। किन कमायो आहे लंगर जी इज़त। जीअं लाइ ते माण्हू बीठो अची न्याणियूं बुरके में मलबूस हुयसि ऐं हिजाब वारियूं हुयूं। उथियो त ईअं लॻे पियो त को बाक़ाइदे रईस आयो। चई मोमिन इजाज़त आहे, मां बग़ैर लंगर जा खणा। असां जेके दाई बिस्मिल्लाह बग़ैर जो गंज मौजूद आहे, खा बि खणंदी। चई न हे तव्हां हिननि में विराइण जे लाइ आया आहियो। हे जेके तव्हां थांव मोमिन खाई विया आहिनि, जेके थांव मेरा
बस एतरी मोकल जो त मां ये थाव छंडिया जेको बनबो वो घर खणी वेंदो मां तो चाहींदो कि फ्रेश ॾियूं था न देगियूं भरियूं पयूं आहिनि चई न मुंहिंजे साइण बतूल जे बाबे जो फरमान आहे त अज़ादारनि जी ओभर में शिफ़ा रखी आहे असांखे थोरो थधो मिलंदो त 4 घरियूं हिकॾहिं मुंहुं साम्हूं न ॾींदासीं ताक़त न हूंदी त दिलि में बि वॼाईंदासीं त ओभर ॾिनी अथई अॼु भली ओभर हुजे आम माण्हू जी नथी फर्ज़ंद फातिमा जे अज़ादारनि जी ओभर नबी जी हदीस आहे फी सोरी मुमिनी शिफातुन शिफात या कुरान में मिलंदई तवज्जो आहे अलाए न या अली जे वसीले सां मिलंदई या अज़ादार जी ओभर में इसने काफी अज़ादार जी ओभर जो वनुनज़िल मिनल कुरान मा हुवा शिफा या कुरान में शिफा या अज़ादार जी ओभर में शिफा उन ओभर के न ठुकरा जाए जंहिं जो मयार कुरान जे बराबर न था अञा बि तव्हां अक़ीदे खे वधायो हुसैन इब्न अली ॾाढो आहे मौला रज़ा बछड़ो आहे न मौला रज़ा जे लंगर जे लाइ सॼी राति उभा बीठा आहियूं उतां सुकाए खणी था अचूं न 4 दाणा देगड़े में मिलाए करे फखरिया पेश था कयूं त मौला रज़ा जे लंगर वारो देगड़ो थी तू मौला रज़ा जे लंगर जी इज्जत करण वारा मता मौला रज़ा चवंदो हुजे त जेतिरी मुंहिंजे लंगर जी इज्जत तो करे मुंहिंजे ॾाॾे हुसैन जे लंगर जी बि इज्जत कजे नाराज थी विया वारा इज्जत वारा साईं वाक़ई ने त लंगर हुसैन जी ॻाल्हि तो कयां पर रिज़्क जातां बि मिले न इज्जत कंदो कर इहो रिज़्क जेकॾहिं बंदि थी वेंदो आहे न त बहादुर कमज़ोर थी वेंदा अली अकबर जहिड़ो बहादुर बाबे खे मोटी अची चए पियो बाबा पाणी ॾे न त मां विड़ी न सघां मौला पोसादारी कबूल करे बस अवानियूं चंद अज़ादारनि जूं अखियूं मजमे में अक्सर न्याणियुनि जा पीउ ऐं न्याणियुनि जा भाउर वेठा मजमे में अक्सर अॼु के ॾियारे गॾियुनि जो 27 रात घर वेंदो तव्हां ॾिसंदो ऐं ॿुधंदो भेण अची चवंदई भाउ नओं बुरको वठी ॾे धीउ अची चवंदई बाबा नवां कपिड़ा वठी ॾे भेण अची चवंदई भाउ वाला वठी ॾे हर न्याणी पंहिंजे भाइरनि ऐं पीअरनि खे हिननि ॾींहंनि में इहो चवंदियूं आहिनि बुरको वठी ॾे वाला वठी ॾे चादर वठी ॾे कपिड़ा वठी ॾे क़िस्मत अली जे धीअनि ॾी हिननि ॾियारनि में गॾु वेही चवनि पियूं भेण तूं बाबा जो रत भरियो अमामो धो त मां बाबा जी खून वारी कमीस धोआ रुकैया तूं बाबा वारो मुसलो धो मुसलमाननि बाबा साईं द न करण ॾिनी अजरकुम अल्लाह सदाए गिरिया मौला तुंहिंजे हथनि जो मातम क़बूल करे सदाए गिरिया बुलंद थी वई ॿ जुमला ॿिया ॿुधो अदादारो न्याणियूं पंधि करे आयूं न छा मंदर हूंदो जॾहिं हसनैन बाबा जो जनाज़ो खयो हूंदो भरिसां अची ज़ैनब चयो हूंदनि भाउ काॾे था खणी वञो मूंखे चयो बाबा ईद लाइ घुरायो आहे जे मुंहिंजे ग़रीब बाबे खे खणो था खणी वञो पर एतिरो ॿुधायो ज़ैनब ईद ते बाबा कंहिंखे छॾे ओ ज़ैनब हिननि ॾींहंनि में चादर के इन्ना लिल्लाह